तो तवारन जे वरन में रात के मेढ़े छॾियो, चंड के झूमर बणाई ऐं कॾहिं नक जी फुली, नेण नेणनि सां मिलाई ॻाल्हि हर कंहिं ते खुली। धार थी विखरियो हुयसि तो पिरी मेढ़े छॾियो, तो तवारन जे वरन में रात के वेढ़े छॾियो। अॼु जॾहिं हुनखे मोहन जी दड़े जी मूर्ति जी रक़्स करंदे ॾिठुमि त दिलि वस में न रही। उते मौजूद माण्हू हुनखे हिकु रक़सा जे रूप में ॾिसी रहिया हुआ। हुन जे जिस्म जी शाइरी सां लुत्फ़ अंदोज़ थी रहिया हुआ, पर मूंखे अलाए छो हुन जी उदास अखियुनि में कई सवाल नज़र आया। हिकु उदासी जो तूफ़ान उन समुंड जहिड़ी अखियुनि में नज़र आयो। दिल में एक शिद्दत सां या ख्वाहिश जागी त हिन सां ॻाल्हाया। उन्हनि उदास अखियुनि जा सवाल पढ़ा, कुझु हुन जी ॿुधा, कुझु पंहिंजी ॿुधाया, पर हुन ॻाल्हि जो ॿियो मतिलबु वरितो ऐं मुंहिंजे जज़्बनि जी सचाई खे अय्याश अमीर ज़ादे जो लक़ब मिली वियो। जो बि न हुयो त ॿी मुलाक़ात अहिड़े हालात में थींदी जो दुनिया जा आगाह बेख़बर ईअं मुंहिंजे साम्हूं पई हूंदी। पर हिकु ॻाल्हि ॾाढी सुठी थी, मूं हुनखे सुकून सां दिलि भरे ॾिठो। जिन अखियुनि में उदासियुनि जा वेढ़ा दिलि हुआ उहे अॼु बंदि हुयो। सोचियमि त दिलि जूं सभु ॻाल्हियूं सुकून सां कया, पर हुन होश में अचण खां पोइ साॻी इज़त अफ़ज़ाई कई जेका हुन पहिरीं मुलाक़ात में कई हुई। मां हुन जे लाइ क़ाबिल नफ़रत आहियां, पर हू मुंहिंजे लाइ छा आहे काश हू ॼाणे सघे। काश बिना इजाज़त कंहिंजी डायरी पढ़णु मुनासिब न आहे।